अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां अरशद जागीरानी। मुंहिंजे हिकिड़े दोस्त माजिद सां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। मुंहिंजी दिलि चए थी त उहा ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायां ऐं तव्हां इहा ॻाल्हि सभिनी ताईं पहुचायो। जीअं न हिकिड़ी वीडियो क्लिप में अनवर मखसूस साहिब मुइन अख्तर खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे। मुइन अख्तर चवंदो आहे बड़ी अच्छी बात बताई भाई, बड़ी अच्छी बात बताई भाई, ये तो मुझे पता ही नहीं था, मैं फैलाऊंगा इस बात को। मूंखे बि ख़बर न हुई यार, मां चाहियां थो त इहा ॻाल्हि पखेड़ थिए, इन ॻाल्हि जी ख़बर पवे ऐं तव्हां बि इन ॻाल्हि खे मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पहुचायो जेकी हुक्मरान टीवी ते अची बार बार इहो चवनि था त हीअ कुदरती आफ़त आहे, कुदरती आफ़त आहे, कुदरती आफ़त आहे। यार जेकॾहिं हीअ कुदरती आफ़त आहे त पोइ दुरानीअ जी न्याणी छो नथी लुड़े? जेकॾहिं हीअ कुदरती आफ़त आहे त पोइ ज़रदारी जी न्याणी छो नथी मरे? जेकॾहिं हीअ कुदरती आफ़त आहे त पोइ मुराद अली शाह जी न्याणी गोता छो नथी खाए? जेकॾहिं हीअ कुदरती आफ़त आहे त पोइ अज़रा छो नथी मरे? कुदरती आफ़त आहे त फरियाल छो नथी मरे? कुदरती आफ़त आहे त बिलावल भुट्टो छो नथो खॾ में किरे? हीअ कुदरती आफ़त आहे त पोइ शाज़िया त मरी मथां घर जी छत छो नथी किरे? नफ़ीसा छो नथी मरे? छो नथा मरनि इहे हुक्मरान? इन्हनि जे मथां छो नथी का आफ़त अचे? कुदरती आफ़त इन्हनि खे नेकी जा कम कया आहिनि छा? ख़ुदा कयो यार, ख़ुदा कयो। ॿियनि मुल्कनि में बरसाति खे वॾो माण्हू इंजॉय कंदा आहिनि, हिते ज़हमत करे छॾी आहे बरसाति खे। तव्हां करप्शन एॾी, कुझु न कयो अथव मुल्क जे लाइ, कुझु त कयो आहे बेली। 75 साल थी विया पाकिस्तान खे ठहंदे, कुझु न कयो अथव अञा ताईं। बेयारो मददगार मारू मुंहिंजा सुठा सादा समाजड़ा माण्हू तंबुनि जे लाइ परेशान आहिनि, टेंटुनि जे लाइ परेशान आहिनि, खाध खुराक जे लाइ परेशान आहिनि, ॿारनि खे किथे तरसाइजे, किथे रहाइजे, पंहिंजी फैमिली खे काॾे वठी वञे, परेशान लॻा पिया आहिनि। तव्हांखे को ख़्याल ई न आहे, शायदि तव्हांखे सॼी ज़िंदगी हिते रहणो आहे, मरणो न आहे तव्हांखे, आख़िरत तव्हांखे यादि न आहे। ख़ुदा कयो यार, हीउ वक़्तु पंहिंजनि माण्हुनि जी सार लहण जो आहे। गाॾियुनि में वेही करे, एसिन वारी गाॾियुनि में 2-3 दौरा करे, फोटो सेशन करे, उते बि खिलो था पिया उते बि। कल्ह मूं फोटो ॾिठो पए, सखर बिरा जो दौरो कंदे सीएम साहिबु खिले थो पियो, ॾंद थो कढे, फोटो बेख़्यालीअ में निकितो। हाणे पोइ तोखे लतीफ़ो को ॿुधायो वियो, छा कयो वियो तोखे जो पियो थो ॾंद कढी? ख़ुदा कयो यार, हीअ मुंहिंजी कहाणी न आहे। मुंहिंजी दिलि अञा कुझु ॿियो थी चवे, मुंहिंजी दिलि अञा ॿियो कुझु चवण लाइ हिन वक़्तु माना मुंहिंजी दिलि मां हिकिड़ो अलाए छा निकिरण वारो आहे न। मां चवां थो त कुझु ॻाल्हायां अञा वधीक, जीअं ॿिया दोस्त ॻाल्हाए रहिया आहिनि। हिकिड़ो दोस्त आहे जंहिं कचियूं ॻाल्हियूं ॾिनियूं आहिनि, दोस्तनि खे चवंदा इहे न करणु घुरिजे, दिलि मां ॻाल्हि निकिरे थी न यार। छा कजे जंहिंजो ॿार, जंहिंजी फैमिली पाण दरपदर हुजनि, सॼी राति मींहुं वसंदो रहे ऐं उनखे रहण जे लाइ का उनखे प्रॉपर जॻह न मिली सघे, सॼी सिंध ॿुॾी वई, तव्हां कुझु न करे सघियो। का शइ न आहे, कुदरती आफ़त आहे। छा कयो आहे तव्हां? ख़ुदा कयो यार। ही वक़्तु पंहिंजनि जी सार लहण जो आहे। ही वक़्तु तव्हांजो पंहिंजे माण्हुनि जे विच में रहण जो आहे ऐं तव्हां वेठा गाॾियुनि में दौरा था कयो। शर्म अचणु खपे तव्हांखे।